मौलाना जामी रहमतुल्लाह ताला अलैहि वा बगदाद वाले साईं जी गाल बुधाए त बगदाद शरीफ जे शहर में हिकिड़ो शख्स हूंदो जेको नबी साईं जो उर्स मल्हाईंदो। छा मल्हाईंदो? ॾाढा ॻाल्हायो ये उर्स मुबारक आहे न। हे अब्दुल करीम फ़कीर जी पंहिंजी शादी त कान्हे न पुट जी न भाउ जी न अबे जी न चाचे जी न मामे जी दावत मुस्तफा पोइ दावत मल्हाईंदो हुयो। उन हिकिड़ो यहूदी रहंदो हुयुसि। हिन दावत करण जे वारे जो नालो हुयो इब्राहिम बगदाद। उन यहूदीअ खां ज़ाल पुछो त मिया चरियो आहे को इब्राहिम हर साल लख लुटाईंदो आहे। कालीन अतर अंबीर शमादान गुलाब मुश्क ऐं हलवा ज़रदा फ्रूट तमाम घणो ख़र्च कंदो आहे। दावत न पुट जी न भाउ जी न पीउ जी आख़िरी हेॾो ख़र्च करे छाजे लाइ थियो त को चरियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मैदान हमेशह चरिया खपंदा आहिनि। पोइ जेके लेखा कंदा आहिनि रहिजी वेंदा। भाउ तवजह सां ॿुधजा मुड़ुस चए त चरी दावत हिनजे पुट जी भाउ जी पीउ जी न पर हिन नबीअनि जे सरदार मोहम्मद जी दावत कई आहे। हाणे माई जो हिकिड़ो सुवाल ॿुधा तवजह कजा। भुतार जंहिंजी दावत कबी आहे उहो ईंदो आहे दावत में। मूं त कॾहिं कोन ॾिठो त इब्राहिम जे दावत में मोहम्मद अरबी आयो। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद। ये तू ही चरी हे ॻाल्हियूं न कर माफ़ करे सुम्ही रह। वठी हुन ते तंज़ कयईं मज़ाक माई सुम्ही रही। मगर तवजह कजा जेको ज़िक्र मुस्तफ़ा जो करे सुम्हंदो आहे उनखे राति जो ज़ियारत बि मुस्तफ़ा जी थींदी आहे। न दा अज़ीज़ भाउ माई सुम्ही रही ख्वाब में ॾिसे थी तेॾे मदीने तैयबा खां हिकिड़ो काफ़िलो पियो अचे। मदीनो जो ॾिठाई न त दिलि रोशन थी वियसि। आब वहण शुरू थी वियसि बेताब थी पई। उन कतार खे ॾिसी निहारे पई हिकिड़ो जवान उठ ते सवार उन में जुर्मत उनखे झुलूं उन सां लखे मलाइका गॾु हर तरफ़ आवाज़ आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। पखी बखण वण टिण वारी जा ज़रड़ा बगदाद जो जंगल जानवर वण सितारा जंहिं शइ जे कन ॾे उनजे ज़ुबान ते मोहम्मद अरबी जो दुरूद ऐं सलाम हुजे। ईअं निकिरी पई ॿार तकड़ी डुकंदी आई। उन जवान खां बि ॿुध पुछे साईं तूं केरु आहीं? सोना त मूं घणा ॾिठा पर तो जहिड़ो ॾिठुम ई कोन को। ॿुधाए मुस्तफ़ा जहिड़ो को थींदो सोनो थींदो न। पर अॼु जा उम्मती अहिड़ा त हरामी पैदा थिया आहिनि जेके चवंदा मोहम्मद ओसा जहिड़ो आहे। चए थी साईं मूंखे क़िस्म आहे रब जो मां तो जहिड़ो सोनू ॾिठो ई कोन्हे मूंखे तारीफ़ करा। पोइ फरमायो त मां तारीफ़ नी मूंखे नथी सुञाणी। साईं न मां अड़ियनि जो आधार ज़ईफ़नि जो ज़ामिन हीणनि जो हमरा यतीमनि जो मुहाफ़िज़। ॿुधा जेको मूंखे सॾु करे त मां जी सां जवाब ॾींदो आहियां। आसमान में अहमद ऐं ज़मीन में मोहम्मद आहियां। साईं पर तूं त मदीने में रहंदो आहीं। पर मदीने में रहंदो आहियां पर आशिक़नि जे सीने में रहंदो आहियां। साईं भला केॾे थो वञी? अहिड़ी कतार बि कॾहिं न ॾिठमि अहिड़ा उठ बि न ॾिठमि अहिड़ी जमात बि न ॾिठमि। अज़ीज़ भाउ माई बेताब थी पई महबूब तूं केॾे थो वञी भला मूंखे ॿुधाए त सही। साईं फरमाया त जेको न मुंहिंजी दावत कंदो आहे उन दावत में मां मोहम्मद ईंदो आहियां।
यार मुझो त ईमान आ त हिते मुझो महबूब आयो ॿुधा कसम थई तो का तकलीफ़ आहे जेके दुख गणतियूं बीमारियूं विश्वास सब खत्म इहो तॾहिं थींदो जॾहिं महबूब जी नज़र अचे अहमद हुजे साईं जे तूं मुंहुं कलमू ई कोन पढ़ियो अथई कलमू त कम अज कम पढ़ ॿिया कम त छा पोइ भला पोइ हाणे ई मां ख़्वाब में पढ़ा कलमू त फरमायो त पढ़ छा पढ़ आयाऊंसि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमू शरीफ पढ़ियाई साईं फरमाया त हज़रत पढ़ाई तुझे घर अल्लाह मुझे महबूब ठो यहूदियानी अमल सुठा कोन्हनि सॼी उमिरि मुखालफ़त कई अथसि पर हिकिड़ो दफ़ो कलमू पढ़ी त रहमत लिल आलमीन उनजो महिमान बणिजी वियो महबूब आयो कलमू शरीफ पढ़ी आई निक मां उथी पई ख्याल कई त मुड़ुस खे जाॻायां त उथी तूं कलमू पढ़ मोहम्मद अरबी असांजे घर आयो आहे तूं बि मुस्लमान थी अञा सॾु नथी करे ॻाल्हाए नथी रली लाहे थो मुड़ुस चए थो मुंहिंजी कुंवार मूंखे न ॿुधा जंहिं जॉन अरबी मुस्तफा हसनैन जे नाले तोखे कलमू पढ़ायो न मूंखे बि कलमू पढ़ाए छॾियो नबी ईंदो आहे न मिलाशन में ख़ुशी उनजी मल्हार ही महीनो ई ख़ुशियुनि जो अथई तॾहिं हिकु शाइर फरमायो निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदें रबी अव्वल निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदें रबी अव्वल सवाए शैतान के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं।